अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। धारियनि जे आबादकारी ऐं बेरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ एसटीपी यूनिट सरारी पारां शदादपुर रोड जे हाजी ब्रोई होटल खां रैली कढी वई। अॻवाननि पारां बेरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा चाकर चौक ते पहुता, जिते खिताब कंदे अॻवाननि इरफान बिरोही, अली दीनू ख़ासकेली, मुमताज़ मंगसी, जाफ़र बिरोही ऐं ॿियनि चयो त सिंध जी दिलि कराची जे भरिसां सुपर हाईवे ते ठहियल बेरिया टाउन, DHA सिटी, कमांडर सिटी, 7 वंडर सिटी, ASF सिटी ऐं ॿियनि रिथाउनि जे क़ाइमु थियण सां सभिनी इंसानी, माहौलियाती ऐं इख़लाक़ी क़ानूननि जी खुली लताड़ कई पई वञे। हुननि चयो त सवे सिंधी ॻोठनि खे बिल्डोज़ करे हज़ारें धरती धड़नि खे बेघर करे उन्हनि जे क़ीमती ज़मीननि, ढंढुनि, डोरनि, जबलनि, तारीख़ी मागनि ऐं आसारनि ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो पियो वञे ऐं सिंधियुनि जे ज़मीन ते वालार करे धरती धड़नि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। ॻोठाणनि ते बेरिया जा जेके बि सिक्योरिटी एहलकार आहिनि, हिकिड़े वेशाणे तशद्दुद करे माण्हुनि खे उतां खां हिरासमेंट करे ऐं उन्हनि खे ज़ोरी उतां लॾाइण जी साज़िश थी कनि पिया था त जीअं त माण्हू पंहिंजा घर घाट ऐं ॿनियूं ज़मीनूं छॾनि त उहे बि बेरिया जो हिसो थिए। हीअ असांजो एहतजाज हुननि ज़ालिमनि जाबिरनि जे ख़िलाफ़ु आहे। असीं हुन बेरिया टाउन जे जेके बि इर्द गिर्द सिंधियुनि जा ॻोठ आहिनि हुननि जी हिफ़ाज़त लाइ ऐं असीं एहतजाज करियूं पिया त असीं मुतालबो था करियूं हुकुमराननि खां, तव्हांजा जेके बि इहे सिंध दुश्मन मनसूबा आहिनि, ख़ुदारा सिंधियुनि माण्हुनि जे ते एॾो त ज़ुल्म न कयो जो हुननि खां हिकिड़ा त घर अथनि कोन, ॿिया जेके झुगियूं अथनि तव्हां वेशाना तशद्दुद करे माण्हुनि खे आधी राति जो वञी क्लाशन कोफ माण्हुनि सां बीहो था त धाड़ेलनि जी आहे, तव्हां ॻोठ ख़ाली करियो। असांजो एहतजाज हुननि ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु आहे त जीअं हुन ॻोठाणनि सां इंसाफ़ थिए। जेको असांजो एहतजाज आहे बेरिया टाउन जे ख़िलाफ़ु आहे ऐं उनजी बदमाशी जे ख़िलाफ़ु आहे। बेरिया टाउन हिकिड़ी वॾी साज़िश आहे जेको असां सिंधी माण्हुनि खे उते सिंधियुनि जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे ड्राए करे पट करे ऐं उते पंहिंजी हाकिमियत उते ॼमाइनि त उहो माण्हुनि खे ज़ोरी चयो थो वञे तव्हां किरोड़ रुपया एकड़ वठो, 200 किरोड़ एकड़ वठो, असां खपायो। उहे जेके पंहिंजी धरती खे, उहो पंहिंजी ज़मीन जो टुकड़ो न पर पंहिंजी माउ सम्झी करे उहो दिफ़ा कनि था त उन ते पंहिंजी हुनजी जेको सरकारी न पर सिविल फोर्स जेका आहे उहा अची हमिलो करे असांजे माण्हुनि खे, सिंधी माण्हुनि खे उते ज़ख़्मी करे थी ऐं ज़ोरी पंहिंजी उन मोबाइलुनि में खणे थी। असां उनजी मज़म्मत कयूं था ऐं वाक़ई जीअं दोस्तनि ॿुधायो आहे त मलिक रियाज़ खे एतिरी ताक़त कोन्हे पर हुनजा जेके आका आहिनि हीअ उन जो बहानो आहे ऐं उन आका जेके आहिनि उन पुठियां मज़बूत आहिनि, उहे पिया कराइनि। सिंधी ऐं सिंधिया दुश्मन थियनि पिया, असां उन्हनि ते बि लानत कयूं था। जेको बि इन मामलनि में शामिलु आहे असां उन्हनि ते बि लानत कयूं था ऐं असां इहा पुरज़ोर मुतालबो कयूं था त हिते जेके बि ॻोठ आहिनि सिंधी ॻोठनि ते उनजी का बि उन्हनि सां हथ चुरांद न कई वञे ऐं उन्हनि खे जेको आहे सो ॻोठाबाद स्कीम करे ऐं उन्हनि जो जिन जा खाता आहिनि उन्हनि जी छेड़छाड़ न करणु खपे। बाक़ी जेके ॿिया सिंधी माण्हू आहिनि, असां सिंधी माण्हू जो हक़ आहे। तव्हां ॾिसो त बेरिया टाउन जेको ठहे पियो उन में को बि सराड़ी जो माण्हू या पंहिंजे उसे पासे जो पंहिंजे ज़िले जो माण्हू को बि वञी उते प्लाट न वठी सघंदो, को बि उते बंगलो न ख़रीदे सघंदो। ज़ाहिर आहे धारिया माण्हू ईंदा, धारिया माण्हू घुराए इहो बेरिया टाउन DHA जी शिकिल में ऐं उन खां पोइ हीअ जेका ज़ुल्फ़कार आबाद जी शिकिल में पाण खे अक़िलत में तब्दील कयो पियो वञे। तव्हां साफ़ी आहियो, तव्हांखे ख़बर हुअणु खपे 28 लख एकड़ जेका ज़मीन आहे पंहिंजी वञी चुकी आहे DHA इन जी शिकिल में। सो असां मज़म्मत कयूं था इन शइ जी, इहा न वञणु खपे। सिंध जो हक़ आहे जेको सो सिंध खे ॾिनो वञे। डॉक्टर कादिर मंगसी हीअ जेको मलिक रियाज़ बेरिया टाउन जे ज़मीनुनि ते ग़रीबनि जे ॻोठनि ते जेको का कयो आहे इन जे असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं सिंध हुकूमत खे ॿुधाइण था चाहियूं कि सिंध तरक़ी पसंद पार्टी हर महाज़ ते जेको आहे ग़रीबनि सां गॾु आहे ऐं सिंधी वस्तियुनि खे जेके ठाहिनि था। असां मलिक रियाज़ खे ऐं उनजे साथारनि खे ॿुधाइण था चाहियूं सिंधी कॾहिं बि निदड़का कोन आहिनि। सिंध तरक़ी पसंद पार्टी हर मोड़ ते उन्हनि सां गॾु आहे ऐं गॾु रहंदो। अॻवाननि वधीक चयो त मलीर जे क़दीमी ॻोठनि ते वालार जी मज़म्मत कयूं था। हुननि चयो त इख़्तियारी नोटिस वठनि ऐं सिंध जे ज़मीनुनि ते वालार ख़तमु कराई वञे। ॿी सूरत में समूरी सिंध अंदरि सख़्तु एहतजाज कंदासीं।